अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम कराची डायरी में आऊँ आहियां जो मेज़बान बशीर संजरानी। नाज़रीन, अॼु पाण कराची डायरी में 2 सवाल खणी करे पाण सिंध असेंबली पहुता आहियूं। पंहिंजो हिकिड़ो सवाल इहो आहे त 5 सालनि में सिंध असेंबलीअ जी जेका कारकर्दगी आहे, ख़ासि करे सिंध हुकूमत जी सिंध में जेका कारकर्दगी आहे उहा कीअं रही। मुखालिफ़ धुर जेका आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी शिकिल में उन्हनि खे मिली, पर हाणे कुझु ॾींहं जेके आहिनि उहे मुतहिदा खे मिलिया आहिनि, पर उन खां पहिरीं PTI हुई। इहे 5 साल मुखालिफ़ धुर जा उन्हनि सां उन्हनि जो रवैयो कीअं रहियो, उन्हनि जा एहतजाज कीअं रहिया, उन्हनि जी जेका कारकर्दगी आहे सिंध हुकूमत जी उहा उन्हनि जी कीअं रही। हिकिड़ो पंहिंजो सवाल इहो आहे। ॿियो सवाल इहो आहे त वेंदे वेंदे वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां 20 रुपया पेट्रोल जे अघनि में वाध थी वई आहे। उनखे चूंडियल जेके मेंबरान आहिनि उहे हुकूमत में हुजनि या मुखालिफ़ धुर में हुजनि, उहे उन्हनि खे कीअं था ॾिसनि पिया। माज़ीअ जेकॾहिं ॻाल्हि कयूं त अॼु खां 2-2.5 साल पहिरीं इन ई सिंध हुकूमत तेल जे जेके अघ हुआ उन्हनि में वाध जे करे ट्रैक्टर टालियुनि ते चढ़ी करे एहतजाज कयो त कुझु चूंडियल नुमाइंदनि तोड़े जो पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि साइकिलुनि ते चढ़ी करे पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कयो। सिर्फ़ु एसि ताईं न, बल्कि वधंदड़ महांगाई ऐं पेट्रोल जे अघनि में वाध सां गॾु इस्लामाबाद ताईं जेको आहे सो मार्च कयो वियो। हींअर जेको आहे सो पेट्रोल 20 रुपया वधायो वियो आहे। वेंदे वेंदे वफ़ाक़ी हुकूमत वधाए। जेकॾहिं ही वरी अवाम में नुमाइंदा वेंदा त इहो सवाल इन्हनि खां ज़रूरु थींदो त पेट्रोल जे अघनि में वाध खां पोइ महांगाई जेका उहा चोट चढ़ियल आहे। इहे 2 सवाल खणी करे पाण सिंध असेंबली में पहुता आहियूं। अॼु पाण हुकूमत तोड़े मुखालिफ़ धुर मेंबरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासूं त उन्हनि जो छा चवणु आहे। अॻु में ई पेट्रोल एतिरो महांगो आहे, ॿियूं शयूं जेके एतिरियूं महांगियूं थी वियूं आहिनि। ग़रीब माण्हू त वीचारो अॻु में तकलीफ़ में हो। हाणे जेको मिडिल क्लास वारा माण्हू आहे उनजे लाइ ज़िंदगी जेका सा ॾुखी थी वई आहे। पर हाणे जेका सूरत हाल हिन वक़्तु मईशत जी हुई ऐं जेका तव्हां डिफ़ॉल्ट जूं ॻाल्हियूं ॿुधो पिया, IMF सां मुआइदो करणु मजबूरी हुई, उन में मुआइदो थियो। हाणे जेके टर्म्स एंड कंडीशन्स डिसाइड थियल आहिनि, तय थियल आहिनि, उन ते अमल दरामद करिणो आहे। जेकॾहिं पेट्रोल महांगो थींदो त हिते क़ीमतुनि जी वधाइणी पवंदी, न वधाईंदा त वरी IMF सां जेको क्राइसिस पहिरीं पैदा थिया उहे पैदा थी वेंदा। त मूंखे लॻे थो त हुकूमत अहिड़ी मुश्किल में फाथल आहे, अहिड़े मुसीबत में आहे जो जेकॾहिं अघु वधाए थी त बि ज़ाहिर माण्हू जे लाइ ॾचो आहे, नथी वधाए त बि इकोनॉमी खे क्राइसिस था अचनि। जेकॾहिं इकोनॉमिक क्राइसिस में थी अचे त उहो प्रेशर बि माण्हू ते थो अचे। त जे सियासी पॉइंट स्कोरिंग कजे, जंहिंखे चवंदा आहिनि शोबदेबाज़ी कजे, मुनाफ़क़त कजे, त चइजे बाबा न वधाइणी आहे क़ीमत, अञा घटाइजे 10-15 ॾींहंनि लाइ। जीअं PTI जी हुकूमत कई, जंहिंमहिल ॾिठई त नो कॉन्फिडेंस मंज़ूर थो थिए त पेट्रोल जी क़ीमतूं घटि कयईं। इहो न सोचईं त IMF सां छा मुआइदो हुयो ऐं मुआइदो हुननि जो थियल आहे। अॼु असां उन मुआइदे खे, जेको उन नाअहल वफ़ाक़ी हुकूमत जो मुआइदो हुयो PTI जो, उन खे अॼु पूरो करण जे लाइ हे सख़्तु फ़ैसिला कयूं था। छा असां जा जेके वेठा आहिनि फेडरल गवर्नमेंट में, उहे उन्हनि खे इहा सोच न आहे त हाणे इलेक्शन में वञिणो आहे, तेल एॾो महांगो कयोसीं, बिजली महांगी था कयूं, शयुनि ते असरु पवंदो, वोट वठणु वेंदासीं, माण्हू छा चवंदा। पर जे इहो असां न कयूं त मुल्क जो नुक़सानु कयूं। त असां पंहिंजी सियासत क़ुर्बान करण लाइ तयारु आहियूं, छड़ो पाकिस्तान खे बचाइण लाइ, पाकिस्तान जी बहितरीअ जे लाइ। अॼु असां जे इहे वाद नथा कयूं, छो इंटरनेशनल प्राइज़िस वधियूं न, हे छो प्राइज़िस वधी, त बैन अल-अक़वामी तौर ते इहे क़ीमतूं वधियूं ऐं असां जे पाबंद आहियूं त उन हिसाब सां असांखे वधाइणियूं। सुभाणे उते घटि थींदियूं, असां हिते घटि करे छॾींदासीं। त असां सियासत क़ुर्बान कयूं था पंहिंजे मुल्क जे लाइ, त पाकिस्तान खे इहे सभु शयूं मिलनि। ऐं हिकिड़ा हुया जेको पंहिंजे छड़ो मां न आहियां त कुझु कोन्हे, चङी भली नेशनल असेंबली टोड़ण जी कोशिशि कयईं। पोइ पंजाब में सुख सां वेठो, KP वारा सुख सां वेठा, छड़ो पंहिंजे करे उहे असेंबली बि विञाई, हाणे रोए थो पियो। कारकर्दगी सिंध गवर्नमेंट जी रही आहे 5 सालनि जी, कंहिंखां निकल आहे कान। हर शइ में तबाही लॻे पई आहे, रस्ता वीरान लॻा पिया आहिनि, इस्पतालूं वीरान लॻियूं पियूं आहिनि, पाणी जा मसइला वीरान आहिनि, लोकल बॉडी जा जेके फंड सां था पाण ॾिठो त हिकिड़ो टके जो कमु कोन थो थिए। ऐं पाणी जेको उते आहे दरिया ते मिटी 5 साल कमु न थियो आहे। हींअर जेकॾहिं वधीक पाणी आयो त वॾो ख़तरो आहे। ऐं तंहिंखां पोइ जेका तव्हां ॾिसो, जेका बि हींअर तरक़ियाती कम चवनि था उहे सिर्फ़ु कागज़नि में आहिनि, सरज़मीन ते कुझु कोन मिलंदो। ऐं जेकॾहिं आहिनि हींअर बसूं जेके ॿुधाइनि, बसुनि जी जेकॾहिं क़ीमत ॾिसंदो ऐं हिननि जी ख़रीदारी कागज़ ॾिसंदो त 2 ट्रीट ते आहे। रोड जेके बसुनि लाइ ठाहिनि पिया
उहे खे ज़रूरत ई कोन्हे हूअं ई रोड ते बस हली थी सघे पर उन में बि जेका कविश आहे हद खां वधीक आहे का बि अहिड़ी चङाई कान्हे जेका ॾिसो मुखालिफ़ जेका धुर हुई असां गॾु कोन हुई उन्हनि त मुखालफ़त कई पए हिननि 5 सालनि में ऐं असांजी जेका मुखालिफ़ धुर हुई उन मुखालिफ़ धुर जी फेडरल गवर्नमेंट में गवर्नमेंट हुई ऐं उन्हनि हर मुमकिन कोशिशि कई त वधि में वधि हर्डल विधा वञनि तमामु तर ॾुखे हालतुनि जे बावजूदि जंहिंमें बरसातूं थियूं पूरी सिंध ॿुॾी वई ऐं उनखां अलावा कोरोना जा इशू थिया इन तमामु तर हालतुनि जे बावजूदि सिंध गवर्नमेंट तमामु सुठो परफॉर्म कयो आहे रोड रस्ता ठहिया आहिनि वाटर कोर्सिस पका थिया आहिनि माण्हुनि जा जेके शहरी मसइला आहिनि उहे हल थिया आहिनि तव्हां ॾिठो त उन ख़िदमत जे एवज़ माण्हुनि जेका पोइ बलदियाती इलेक्शन गुज़री आहे सॼी सिंध में पाकिस्तान पीपुल्स पार्टी स्वीप कयो आहे ऐं उहा जेका 5 सालनि जी ख़िदमत हुई उन ख़िदमत जे एवज़ ई पूरी सिंध में 6 मेयर आहिनि 6 जा 6 पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा आहिनि ऐं तमामु जेके बि डिस्ट्रिक्ट्स आहिनि उहे सभु पाकिस्तान पीपुल्स पार्टी स्वीप कया आहिनि अच्छा वींदे वींदे वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल जे अघनि में वाध कई आहे आका सिराज दुरानी जो पीपुल्स पार्टी जे ॿियनि अॻवाननि जो चवणु आहे त हुननि खे हिन ते ॾुखु पहुतो आहे अवाम में उन्हनि खे वञिणो आहे वींदे वींदे पेट्रोल जा अघ न वधाइणु खपनि हा ॾिसो सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा त जॾहिं बि पेट्रोल जी क़ीमत वधे थी त हर शइ जी क़ीमत वधी थी वञे ऐं अॻु में ई महांगाई जेको आहे उहा अरूज ते आहे ऐं इन महांगाई जो सबबु हिकिड़ो त जेके वर्ल्ड बैंक IMF सां पोइ जेका गवर्नमेंट हुई मुआदा करे वई ऐं उहे मुआदा जन शर्तनि ते करे वई हाणे उन्हनि शर्तनि खे मौजूदा जेका फेडरल गवर्नमेंट आहे उहा पूरो करे पई जंहिंजे नतीजे में ही महांगाई अचे पई बहरहाल इहा महांगाई न अचणु घुरिजे आहे इन ते बि कंट्रोल थियणु घुरिजे ऐं ग़रीब अवाम इन में पिसिजे थो पियो ग़रीब अवाम जे लाइ पैकेज को फलाही पैकेज ज़रूरु अचणु घुरिजे 5 साल पहिरीं जेके हींअर गुज़री चुका आहिनि गुज़रण वारा आहिनि पहिरीं ॾाढो टफ टाइम हो छाकाणि त अपोज़िशन में जेके मेंबर्स हुआ उन्हनि खे असेंबली जे न डेकोरम जी ख़बर हुई न उन्हनि खे उन जेको असेंबली जो रूल आहे उन तहत ॻाल्हाइण या उहा सोच ऐं जेका उन जो एतिराम थींदो आहे उन मुतालिक़ का बि ॼाण कोन हुई हू जंहिं नमूने सां मेंबर थी आया उन्हनि खे पाण खे ई ख़बर कोन्हे त असीं मेंबर थिया आहियूं मां सम्झा थी पई त स्पीकर साहिब जन जो एॾो बहितरीनु रोल हो जेको सभिनी खे जंहिं तरीक़े सां खणी हलियो ऐं जेको बर्दाश्त कयईं ऐं उन सभिनी खे मौक़ो फ़राहम कयो ॻाल्हाइण जो ऐं सभिनी खे पंहिंजे इशूज़ खे हाईलाइट करण जो मौक़ो फ़राहम कयो पर हुननि में हर जाइ ते गाली गलोच या जंहिं अंदाज़ सां उन्हनि असेंबली में पंहिंजो रोल प्ले कयो मां सम्झा थी पई त सियासी तौर ते को बि माण्हू अहिड़ी लैंग्वेज या अहिड़ो अंदाज़ या अहिड़ो तासुर कोन छॾींदो आहे छाकाणि त असेंबली अहिड़ो फोरम आहे जिते हर शइ रिकॉर्ड थींदी आहे ऐं उते सोचे सम्झे ऐं कानून जे दायरे में रही करे ॻाल्हाइणो हूंदो आहे ऐं हिननि वटि अहिड़ी का सोच बि कोन हुई ऐं न को उन्हनि वटि उहा सियासी बसीरत हुई पर अल्हम्दुलिल्लाह ऐं सभु शयूं वाइंड अप थियण वञनि थियूं पियूं ऐं असांजी पार्टी वॾे सब्र तहमुल सां फेस कयो ऐं इन्हनि सभिनी शयुनि खे अघनि में जेका वाध थी आहे छा चवंदो उनखे रद्द करणु खपे अवाम में वेंदो ज़ाहिर पुछो यकीनन ही न सिर्फ़ु पेट्रोल जी क़ीमत जी वाध जी ॻाल्हि आहे बल्कि जेको रेशो महांगाई जो वधियो आहे इन जो ग़रीब अवाम मिडिल क्लास असीं सभु मिडिल क्लास सां तालुक़ु रखूं था असांखे ख़बर आहे त ही सभु शयूं जॾहिं महांगियूं थियनि थियूं ख़ुशूसन पेट्रोल जी क़ीमत जॾहिं वधे थी पई त पोइ सभिनी शयुनि ते उन जो असरु पए थो ऐं हर शइ जो रेट चढ़े थो ऐं बेरोज़गारी जी सूरत में माण्हू ॾाढो सफ़र कनि था उन्हनि जे घर जो चुल्हो कोन थो पूरी तरह ॿरी सघे 3 वक़्त जी मानी उन्हनि जे लाइ ॾाढी डिफ़िकल्ट ॻाल्हि आहे ऐं तालीम आहे सिहत आहे खोड़ शयूं आहिनि जेके इन महांगाई जे वर चढ़ी थियूं वञनि ऐं माण्हू ॾाढी तकलीफ़ में आहिनि इन खां इनकार कोन्हे असीं जॾहिं इलेक्शन में वेंदासीं त असांखां माण्हू पुछाणो कंदा ऐं असीं पाण इन ॻाल्हि जे लाइ ॾाढो जॾहिं सोचूं था त ॾुखियो महिल चेयरमैन बिलाल भुट्टो साहिब जन इन ते तमामु घणो कमु कयो आहे गुरबत खे घटाइण जे लाइ बेनज़ीर इनकम सपोर्ट ॾिनी आहे ॿिया खोड़ माली इदारा आहिनि जंहिंजे तवसुस सां ग़रीबनि जी मदद कजे थी
वालकाना हुकूक जी ॻाल्हि तमामु बहितर थी आहे, घर ठाहे ॾियण वारी ऐं माली सहायता जो प्रोग्राम जेको हले थो पियो उन तहत गुरबत खे घटाइण ऐं उन रेशो खे पंहिंजी असुल जाइ ते पहुचाइण जे लाइ वॾा जतन कया आहिनि। आप सारे लोग गवाह हो कि यहाँ अपोजिशन कैसी थी, यहाँ अपोजिशन और वहाँ की सरकार कैसी थी। वो कभी संजीदा हुए ही नहीं। कभी उन्होंने सिंध के अवाम जैसे भी जीते थे, चाहे सिलेक्शन ही हुआ था, लेकिन इस ऐवान का जो इज़्ज़त थी, जो उनको इसकी में करना चाहिए था, वो उन्होंने नहीं की। और जहाँ तक हुकूमत की कारकर्दगी की बात है तो देखें, हुकूमत की कारकर्दगी या मेंबर्स की कारकर्दगी साबित होती है जब इलेक्शन आते हैं। तो पिछले 3 टेन्योर से पीपल्स पार्टी हर दफ़ा ज़्यादा अक्सरियत लेकर ऐवान में वापस आती है और इस दफ़ा इससे ज़्यादा अक्सरियत के साथ आए। हम सबको अपने अखराजात, हर हुकूमत को अपने अखराजात कम करने चाहिए और आवाम से बोझ हटाना चाहिए। इसाक डार एक फेल फाइनेंस मिनिस्टर है इस मुल्क का, ये हमें तस्लीम करना चाहिए। 5 साल माशाल्लाह ॾाढा सुठा गुज़रिया असांजा सिंध हुकूमत में ऐं उन खां वधीक सुठी ॻाल्हि इहा त सिंध असेंबली में जेतिरा बिल्स हिते पास थिया आहिनि, लेजिस्लेशन थी आहे, चइनी सूबनि में किथे बि न थी आहे। उन में उहे बिल उहे आहिनि जेके आवाम जी बहितरी लाइ बि थिया आहिनि ऐं असांजी असेंबली में अपोजिशन पंहिंजो किरदारु अदा कयो, लेकिन ॾाढे बुरे तरीक़े वारो उन्हनि अदा कयो, जंहिंमें बदतमीज़ी बि चइबो आहे, ऑर्डर ऑफ द डे फाड़े करे स्पीकर वटि फिटी करणु, सभिनी ते हमला करणु, माना कि अपोजिशन जो बि हूंदो आहे, मतिलबु त तमीज़ सां माण्हू पेश ईंदो आहे। पर तमीज़ नाले का शइ न हुई, पर अल्हम्दुलिल्लाह अपोजिशन पाणी हली वई आहे। ॾिसो, असल ॻाल्हि इहा आहे त 5 साल जेके गुज़री विया, ज़ाहिर ॻाल्हि आहे हर हिकु पंहिंजे पंहिंजे डिपार्टमेंट में कमु कयो ऐं अगरि आउं पंहिंजी डिपार्टमेंट जी ॻाल्हि कयां त पोइ मूं उन में जे सीनियर सिटीज़न जेके कार्ड उहे उनजो बिल पास करायोसीं। इन खां अलावा चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी जा रूल्स न हुआ, उहो रूल्स ठारायासीं। इन खां अलावा जेके एनजीओज़ ईअं ई एनजीओज़ हुयूं उन्हनि खे असां कैंसल करे जेके हक़ीक़ी एनजीओज़ आहिनि उन्हनि खे रजिस्टर कयोसीं। तक़रीबन कोई 1350 एनजीओज़ रजिस्टर थियो ऐं आउं सम्झां त सभु शयूं जेके आहिनि पंहिंजे जॻह ते। पर 5 साल जेके 3.5 साल जेके टीम हुई उन गुज़ारिया, जहिड़े तरीक़े सां मूं उन्हनि में आउं तक़रीबन 4थो टेन्योर हिते जेको सो MP थियो या ऐं अल्हम्दुलिल्लाह मिनिस्टर बि रहिया आहियूं, पर अहिड़ा मूं बेहुदा ऐं बेकार माण्हू न ॾिठा जहिड़े तरीक़े सां उन्हनि जी जेकी बदतमीज़ीअ वारा, उन्हनि खे ख़बर ई कान हुई त असां कहिड़े तरीक़े सां असां इहा सिंध असेंबली आहे ऐं ऑगस्ट हाउस आहे, हुन में छा ॻाल्हाइणो आहे छा न आहे ॻाल्हाइणो। पर उहो तव्हां पाण ॾिठो हूंदो पना फाड़े हेठि उछलाए उन मथां बीठा हूंदा, उन में ज़ाहिर अल्लाह जे रसूल जा नाला पवंदा, पर हिननि खे एतिरो माना ख़्यालु न आयो त असां हीअ छा पिया कयूं। ऐं उन्हनि जहिड़े तरीक़े सां हाउस न हलाइणु ॾियणु ऐं पाण बि कमु न करियूं त ॿिए खे बि कमु करणु न। ॾिसो, असल ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो मौक़ो बि इहो आहे त इंटरनेशनल लेवल ते बि क्राइसिस आया आहिनि, माशी क्राइसिस आया आहिनि ऐं उनखां पोइ जेके 3.5 साल हिते हुकूमत रही, तव्हां पाण ॾिठो त उन्हनि खे न माशियात जी ख़बर हुई न हिनखे इंटरनेशनल लेवल ते जेके कहिड़े तरीक़े सां तालुकात रखणा आहिनि उहा बि उन्हनि खे ख़बर न हुई। हर मुल्क सां उन्हनि फिटायो। बीइंग अ पार्लियामेंटेरियन ऐं पाण सिंध असेंबली जो हिसो रहियो आहियां ऐं हिसो आहियां त असां ॾिठो त सिंध गवर्नमेंट जेके उपाय वरिता स्पेशली हेल्थ ऐं एजुकेशन जे सेक्टर्स में, ऐं उहे तमामु बहितरीनु ऐं जेके मुंहिंजे ख़्याल में सिंबॉलिक आहिनि। इन जे भेट में तव्हां ॾिसो पूरी पंजाब असेंबली या KPK या बलूचिस्तान, उन्हनि खां वधीक असां लेजिस्लेशन बि वधीक थी आहे सिंध पार्लियामेंट में, सिंध असेंबली में, ऐं उनखां वधीक डेवलपमेंट बि थी वियो आहे। तव्हां ॾिसो न हर हवाले सां असां बीइंग MP ऐं मुंहिंजे हल्के में तक में असां स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल्स ऐं जेके बि इंफ्रास्ट्रक्चर हो तमामु वधीक कमु थिया आहिनि ओवरऑल पूरे सिंध में। त ई यकीनन हिकिड़ो गुड सुठी मैसेज आहे त असां सिंध जी नुमाइंदगी भरपूर तरीक़े सां पाकिस्तान पीपल्स पार्टी कई आहे ऐं इंशाअल्लाह ताला इहो उमेदु रखूं था हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध ऐं सिंधी माण्हुनि जे हक़नि जे लाइ ऐं सिंधी माण्हुनि जी मसइलनि खे हल करण जे लाइ जाकुड़ ईंदो रहंदो। ज़ाहिर पेट्रोल तमामु घणो महांगो थी वियो, माण्हू अफोर्ड नथा करे सघनि ऐं ग़रीब माण्हू पहिरीं महांगाईअ में पीसियल आहिनि ऐं हीउ जेको अचानक पेट्रोल हेतिरो महांगो थियो आहे
यो वाकई तशवीशनाक अमल है। देखिए जी, सबसे पहले मैं अल्लाह पाक का शुक्र अदा करता हूँ कि हमारे 5 साल अल्लाह के फजल करम से खैरियत से गुज़रे और 5 सालों में हमने अपने हल्के में, अपने शहर में, अपने सूबे में बेतहाशा काम किए और जिसकी बदौलत आपने देखा कि बल्दियाती इलेक्शन में पूरे कराची से पहली मरतबा पाकिस्तान पीपल्स पार्टी का मेयर आया, मुख्तलिफ टाउन्स बने, पूरे सिंध में कराची समेत सिंध के दीगर शहरों में भी हर जगह पर पीपल्स पार्टी के उम्मीदवार कामयाब हुए हैं। तो ये हमारी कारकर्दगी, हमने काम किया, आवाम के मसाइल हल किए और इसलिए लोगों ने हमें वोट किया, सपोर्ट किया और इंशाल्लाह ताला अभी दोबारा भारी अक्सरियत से पीपल्स पार्टी के MPs MNAs दोबारा ईमानों में आएंगे। और पेट्रोल की कीमतों के हवाले से आपने बात की, बिल्कुल अभी इस जाते जाते भी पेट्रोल महंगा करके जा रहे हैं, तो इसमें आवाम के लिए बहुत परेशानी है, सबके लिए परेशानी है। इनको चाहिए कि कीमतें वापस लें। अरे आप अपने हलकों में जाएंगे, इंतखाबात में परेशानी होगी, पेट्रोल बढ़ेगा, महंगाई बढ़ेगी, तो एक सवाल होंगे, तो इसलिए क्या कहेंगे कि इसके रेट कम होने चाहिए थे? बिल्कुल कम होने चाहिए। इस टाइम पे बढ़ाना मेरे ख्याल में गैर मुनासिब बात है। जाते जाते भी आवाम को 20 रुपये का मज़ीद महंगाई के बोझ में डालना, तो ये मेरे ख्याल में गैर मुनासिब इक़दाम है। तो इनको पेट्रोल की कीमतें कम करनी चाहिए। जब रूस से तेल आ रहा है तो इसके बावजूद भी पेट्रोल की कीमतें अब ज़्यादा से ज़्यादा हो रही हैं, तो इनको नज़रसानी करनी चाहिए। PTI अपोजिशन न कंदी आहे, उहो अननेसेसरी को घोड़ कंदी आहे, गंद कंदी आहे, त मिड़ी असेंबली न हले। अल्हम्दुलिल्लाह 5 साल असांजा तमामु सुठे नमूने सां गुज़री आहे। PTI वारनि जो अशर तव्हां पाण ॾिठो त हुननि जी नेचर कहिड़ी आहे, कहिड़े तरीक़े सां असेंबली में अचूं। हुननि खे एटी कोन थो अचे त असेंबली जा रूल्स रेगुलेशन्स आहिनि कहिड़ा, कहिड़े तरीक़े सां असेंबली में अचिजे। अच्छा, पेट्रोल जा अघ वधाया विया आहिनि, अव्हांखे अवाम में वञिणो आहे, इन जे लाइ को मर्कज़ सां पाण ॻाल्हाईंदो? ज़ाहिर आहे इन महांगाई वधंदी पेट्रोल? बिल्कुलु इन में को आहे त भई पेट्रोल वधण सां हर शइ वधी थी वञे। ज़रूरु असांजो CM साहिबु या चेयरमैन साहिबु ज़रूरु मथे ॻाल्हाईंदा, इन सां महांगाई अञा वधंदी। हिकिड़ो त अॻे ई महांगाई, हा बिल्कुलु, असां बि इन खे रद्द था कयूं त बाबा पेट्रोल जा अघ एतिरा वधाया, त तव्हां पेट्रोल घटायो था 9 रुपया, वधायो था 20 रुपया, इन जो सबबु छा आहे? ऐं उहो ॿुधाइनि कोन था। जॾहिं त आलमी मार्केट में तेल घटिजे थो, हे वधाइनि पिया। अलाह ख़ैर कंदो। ॻाल्हि इहा आहे, हीउ जेको वाइदो जेको इसाकदार कयो IMF सां, इहो उनजो रिज़ल्ट आहे। इहो चाहिनि था जी महांगाई थिए। ॾिसूं अॻिते इलेक्शनूं आहिनि बि या न आहिनि। आवाम ते वेंदा तो जवाब छा ॾींदा? महंगाई उरूज ते पहुतो आहे, बेरोज़गारी, लॉ एंड ऑर्डर जो सूरत हाल आहे, उहो सभु हर शइ ज़ीरो आहे। तो मूंखे सम्झ नथो अचे हीअ आवाम खे छा उमेद ॾींदा वोट जे लाइ। तो सभु ठीकु आहे, तो ठीकु आहे, अगरि पेरिस आहे तो मूंखे पेरिस नज़र नथो अचे, पर ठीकु आहे, हीअ आवाम जो फ़ैसिलो आहे। हाणे इहो आवाम जो 5 साल न 15 साल जो हुकूमत रानी पीपल्स पार्टी वारनि खे आहिनि। हे 15 साल जो हिसाबु किताबु असांखे खपे। मां उमेद रखां थो की जो मुंहिंजो सिंधी भाउ ॿाहिरि आहिनि, उहो 15 साल जो हिसाबु किताबु वठंदा। नाज़रीन, अॼु पाण कराची डायरी जे प्रोग्राम में सिंधी असेंबलीअ में हुकूमत तोड़े मुखालिफ़ धुर मेंबरनि सां पंहिंजा 2 सवाल रखियासीं। हिकिड़ो त जेका 5 सालनि जी सिंध हुकूमत जी कारकर्दगी आहे उहा कीअं रही, मुखालिफ़ धुर सां बि पाण ॻाल्हि ॿोल कईसूं त उन्हनि जो तजुर्बो इन ते कीअं रहियो। ॿियो सवाल हुयो त वफ़ाक़ी हुकूमत वेंदे वेंदे पेट्रोल जे अघनि में वाध करे छॾी आहे, उन्हनि खे अवाम में वञिणो आहे, ॿीहर उन्हनि खे वोट वठिणो आहे। उन ते हू मुखालिफ़ धुर जेके मेंबर्स आहिनि उन्हनि जो चवणु हो त पीपल्स पार्टी जी जेका 5 सालनि जी, हूअं त 15 साल आहिनि, पर ख़ासि करे 5 सालनि जी कारकर्दगी जेका आहे उहा ज़ीरो आहे। के बि तरक़ियाती कम जेके आहिनि उहे न थिया आहिनि। जेकॾहिं किथे थिया आहिनि त उन्हनि में करप्शन जेका आहे उहा चोट जी थी आहे। रोड रस्ता हिन वक़्तु बि जेके आहिनि उहे ज़बून हालीअ जो शिकार आहिनि। जॾहिं त पेट्रोल जे अघनि में वाध खां पोइ अवाम जेको आहे सख़्तु परेशान थी वियो आहे। जॾहिं बि पेट्रोल जा अघ वधंदा आहिनि त ऑटोमेटिकली महांगाई जेका आहे उहा उरूज ते वञी पहुचंदी आहे। जॾहिं त हुकूमती धुर मेंबरनि सां पाण ॻाल्हि ॿोल कई आहे, कुझु मेंबरनि उनखे रद्द बि कयो आहे पेट्रोल जी क़ीमतुनि खे। कुझु जो चवणु आहे त आलमी मंडी ऐं ख़ासि करे IMF सां जेको मुआहिदो थियो आहे उन तहत पेट्रोल जा अघ वधिया आहिनि ऐं हू मुतालबो बि कनि था त पेट्रोल जा अघ जेके आहिनि उहे घटाया वञनि या उन्हनि खे वापसि कयो वञे। बहरहाल कराची डायरी जे अॼोके प्रोग्राम में पंहिंजे मेज़बान बशीर संजराणी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।